ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जे 7 भाग में ॾिठो त राधा माता चरियन वांगर गली गली में श्री मोहन प्यारे जो नालो वठी घुमंदी फिरी थे। तंहिं ते हिकु सखी वञी श्री श्याम सुंदर के ॿुधायो त राधा तोखे ॻोल्हे रही आहे। श्याम सुंदर उन ही साथ माता राधा सां वञी मिलियो ऐं उन खे चयाईं त कृपया पंहिंजे अॻूणे जन्म जी प्रीत खे ज़ाहिर न कर, छो त उन मां तुंहिंजी बदनामूसी थींदी। तंहिं करे पाण लिखी करे मिलंदासीं ऐं आऊं तुंहिंजे मन जी सभु मनोकामनाऊं पूरियूं कंदसि। सभई चओ जय श्री हरि। तंहिं बाद राधा माता जॾहिं मोटी रही हुई तॾहिं उन साॻी सखी जंहिं मोहन प्यारे खे राधा जो हाल ॿुधायो हो तंहिं घणो ई पुछियो, लेकिन राधा माता मोहन प्यारे सां मिलण जो हाल कीन ॿुधायो। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 8हों भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था, राधा प्यारीअ खे कीरत ॾिसंदे ई चयो, तूं सॼो ॾींहुं दही विकिरण जे बहाने सां किथे थी रहीं? अॼु तुंहिंजे भाउ चयो त राधा मोहन प्यारे सां प्रेम रखी उन जे पुठियां घुमे थी। तोखे का बि लॼ नथी अचे। सॼे शहर जा माण्हू तोखे श्याम सुंदर सां बदनाम कनि था। कृपया अहिड़ी ॻाल्हि न कर जंहिं में तुंहिंजे माता पिता जी गिला थिए। ही ॻाल्हि ॿुधी राधा प्यारी चयो, माता, मां सखियुनि सां रांदि करणु वेंदी आहियां। तोखे कंहिं कूड़ी ॻाल्हि अची चई आहे, जीअं तूं मुंहुं मां ॾोह कढी थी। रांदि करण मां वञा न, छा चवीड़े मात मुंहुं खां सठी वञे न, ही सभु कूड़ी बात। अहिड़ियूं ॻाल्हियूं सचियूं ऐं कूड़ियूं करे राधिका पंहिंजी माता ऐं पिता खे ख़ुशि कयो ऐं पंहिंजे मन जो भेद कंहिंखे बि न ॿुधायो। हिन सखी वञी ललिता ऐं ॿियनि सभिनी ब्रिज नारियुनि खे चयो त अॼु राधिका श्याम सुंदर सां गॾिजी पंहिंजी इच्छा पूरी कई। जॾहिं हू बंसी पट खां पंहिंजो मनोरथ पाए आई थे तॾहिं मूं संदसि मोह सरहू ॾिसी गॾिजण जो हाल पुछियो। तॾहिं हुन खिली चयो त मां कंहिं सां कोन गॾिजी आई आहियां, मां नंद किशोर खे नथी सुञाणा। ही ॻाल्हि ॿुधी ललिता ऐं ॿियनि चयो, असांजे रूबरू राधा खे सुमर्थी न आहे जो हू अहंकार करे सघे। तॾहिं हुन सखीअ चयो, हींअर अॻूणी राधा न आहे, गॾिजण ते हाल ॾींदियूं। जॾहिं ललिता ऐं ॿियूं सखियूं कठियूं थी उन ॻाल्हि जे पुछण वास्ते राधा प्यारीअ जे घर आयूं, तॾहिं श्यामा उन्हनि जे मन जो हाल ॼाणी वेई त मुंहिंजे भेद पुछण वास्ते आयूं आहिनि। राधा प्यारीअ जो ही हाल ॾिसी ललिता ऐं ॿियूं उन वटि वेही जॾहिं हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं पाण में करणु लॻियूं तॾहिं हिकिड़ी राधा प्यारीअ खे चयो, तो मोहन विर्त रखियो आहे,
इहो हाल असांखे बि ॿुधाए त कहिड़े गुरूअ खां इहो मंत्र सिखी आहीं। असां बि उहो विर्त रखण भाइयूं थियूं। हींअर तोखे ई करियूं गुरू ॾियो उपदेश, असां बि रखूं मोहन विर्त करियूं तो आदेश। ही ॻाल्हि ॿुधी राधा प्यारी चयो, ॿुधो ललिता, तुंहिंजी ऐं मुंहिंजे विच में को भेद कोन्हे जो मां तोखां का ॻाल्हि लिकायां, पर कूड़ी ॻाल्हि मूं खां सठी नथी वञे। काल वाट में मूंखे हिन सखीअ चयो त तुंहिंजी मुलाक़ात श्याम सुंदर सां थी आहे। मूं अॼु ताईं कॾहिं श्याम सुंदर खे सपने में बि कोन ॾिठो आहे। ही कूड़ो पाप मूंखे लॻाए थी। मूंखे इहा ठिठोलीअ जी ॻाल्हि चङी नथी वणे, उन में मुंहिंजे वास्ते बदनामी आहे। ॾिसण खां सवाइ का बि ॻाल्हि चवणु न घुरिजे। मूंखे हिन नंदलाल सां कॾहिं मुलाक़ात कंदे ॾिठो हो जो अहिड़ी ॻाल्हि कयई। हींअर जेकॾहिं को ज़ात वारो ॿुधी वठे त मुंहिंजो ठिकाणो न आहे। प्यारा भक्तों, तॾहिं ललिता चयो त हे राधा, मूंखे हिन सखीअ त कुझु बि न चयो आहे। जेकॾहिं मूंखे कुझु ॿुधाए हा त मां जेकर साणस झगड़ो करियां हा ऐं तुंहिंजे फटियल दिलि में असां लूणु छो विझूं। तूं ॾाढी पतिव्रता आहीं। तुंहिंजे श्याम खे हिन किथे ॾिठो हूंदो। बिना बाग़ुन जो दर्शन मिलणु ॾाढो मुश्किल आहे। तुंहिंजे बराबरि असांजो बाग़ किथे आहे जो मोहन प्यारे जो दर्शन असांखे मिले। इहो ॿुधी राधा प्यारीअ चयो, अजाया कूर मूं सां करियो, लहो कूरी लात, भलो न उपवास सोचां दिन रात। हे रिखाई श्यामा जी ॾिसी ललिता चयो, जॾहिं श्याम ईंदो तॾहिं तोखे ॾेखारींदियूंसीं त तूं श्याम खे सुञाणी थी या न। ईअं चई सभु खिलण लॻियूं। जॾहिं घणे पुछण ते बि राधा मोहन जी मुलाक़ात जो हाल सखियुनि खे न ॿुधायो, तॾहिं हू उतां उथी पंहिंजे घर अची उन ख़्याल में लॻियूं त राधा ऐं मोहन खे मुलाक़ात करण वक़्तु पकड़णु घुरिजे, जंहिं करे राधा जो कूर पधरो थी पवे। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 8हों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।